अदा नबी बख़्श अस्सलाम वालेकुम ऐं ॿिया साथी अस्सलाम वालेकुम। अदा ऐं तव्हांजे सरगस जो मौलूद मोकिलियां पियो। मौलूद आहे मांदा थींदो मुस्तफ़ा पुठी लाइ ॼञा। इहो मौलूद शरीफ़ आसी अब्दुरऊफ़ जो आहे ऐं हिननि पढ़ियो आहे मेहंदी मेहंदी कोन्हे महदा ऐं पंहिंजी लिखत बि मोकिलियां पियो आसी अब्दुरऊफ़ जे किताब मां साबिती जे लाइ मोकिलियां पियो। अदा इहो मौलूद शरीफ़ जेको आहे सो मुंहिंजे पुट जी शादी में सरगस में पढ़ियो महदा थींदो मुस्तफ़ा पुठी लाइ ॼञा। हिन दरवेशनि पढ़ियो आहे महंदी थींदो महंदी कीअं थींदो महंदी कोन्हे महदा थींदो मुस्तफ़ा पुठी लाइ ॼञा। सो महिरबानी करे तव्हां कोशिशि कयो सही सही अखर अखर करे हिन खे पको कयो ऐं मुंहिंजो साथ ॾियो त पाण गॾिजी पढ़ंदासीं इंशा अल्लाह।
देते हैं